अस्सलाम वालेकुम, तव्हां ॾिसी रहिया आहियो मंज़र टीवी। हाणे ख़बर शामिल कजे थी। इस्लामाबाद ॼमू कश्मीर जे हिक वफ़द क़ौमी असेंबली जे मुख़ालिफ़ धुर अॻवान महमूद ख़ान अचकज़ई सां मुलाक़ात कई। चेयरपर्सन ॼमू कश्मीर डेमोक्रेटिक पार्टी एडवोकेट नबीला इरशाद वफ़द जे अॻवानी कई। बयान मूजिब असद कसीर, शहराम तरकई, आतिफ ख़ान ऐं अख़वानज़ादा हुसैन यूसुफ़ज़ई पिण मुलाक़ात में मौजूद हुआ। क़ौमी असेंबली जे मुख़ालिफ़ धुर अॻवान महमूद ख़ान अचकज़ई चयो त आज़ाद ॼमू कश्मीर जे माण्हुनि कश्मीर जे मसइले ऐं जमहूरी ऐं क़ौमी हक़नि लाइ बेमिसाल क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। मौजूदा सूरत हाल जो हल रवादारी, सियासी बसीरत ऐं बाहमी एहतराम ज़रिए ॻोल्हण घुर्जे। महमूद ख़ान अचकज़ई सभिनी सियासी क़ुव्वतनि ऐं हुकूमती नुमाइंदनि खे इश्तिआल अंगेज़ बयाननि खां पासो करण जो मशवरो ॾिनो ऐं बामैनी ॻाल्हियुनि जी शुरूआत लाइ फ़ौरी तौर ते एतमाद साज़ी जे क़दमनि खे अणट करार ॾिनो। महमूद ख़ान अचकज़ई चयो त एक्शन कमेटी जे मेंबरनि ख़िलाफ़ लाॻू कयल फोर्थ शेड्यूल ऐं ॿियनि पाबंदियुनि खे फ़ौरी तौर ते हटायो। मज़ीद ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो मंज़र टीवी।